नाज़िर टंडो मस्ती क़ौमी शाराती रोड हादसे में पुलिस एहलकार फौत थी वियो आहे। तफ़सील मालूम कयो था नादिर उजड़ खां। जी नादिर जी मां आपके ॿुधाइण वारा त टंडो मस्ती क़ौमी शाहरा दुआ चौक ते रोड हादसे में ज़ख़्मी थियल जेको पुलिस एहलकार आयो ज़ख़्मनि जा सूरत नसन ते फौत थी वियो आहे। टंडो मस्ती क़ौमी शाहरा दुआ चौक ते रांग साइड खां ईंदड़ ट्रैक्टर ट्राली जे टक्कर लॻण जे नतीजे में मोटरसाइकिल सवार पुलिस एहलकार रोड ते किरी पियो, जंहिं मां जेको लाड़काणे ईंदड़ तेज़ रफ़्तार कार चढ़ी वई, जंहिंजे नतीजे में टंडो मस्ती थाणे ते ड्यूटी कंदड़ कोलाब जे निवासी पुलिस एहलकार मोहम्मद आरिफ अब्दुल जेको सख़्तु ज़ख़्मी थी पियो। इतला ते जेका टंडो मस्ती पुलिस आहे पहुची करे ज़ख़्मी एहलकार खे ख़ैरपुर सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। संदनि जेका हालत हुई उहा गंभीर हो गई, जंहिंमें सखर वियो पियो जेको रस्ते में ज़ख़्मनि जा सूर नसन ते फौत थी वियो आहे। फौती पुलिस एहलकार ने मर्द खे ज़रूरी दवाई लाइ सिविल अस्पताल ख़ैरपुर मुंतक़िल कयो आहे। फौती जेको पुलिस एहलकार आहे हुनजी जेका अहिड़ी ख़बर घर पहुचण ते संदसि घर अंदरि कोराम मची वियो आहे। ॿिए पासे जेका टंडो मस्ती पुलिस आहे उन पारां ट्रैक्टर ट्राली खे पंहिंजे तहवील में वठी छॾियो आहे। जी नादिर अवां जी महिरबानी।